बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवड़ी प्यारी साथ संगत सभिनी खे ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जोत नालो, लाला राज जोत नालो, ऊंदे में दे उजालो। गोपी चंद के ज्ञान आयो, माता मीणा बुधायो, श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रखतात तूं बितैं जी तृष्णा के देई तालो, रखतात तूं बितैं जी तृष्णा के देई तालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जोत नालो, माता साहिब जोत नालो, ऊंदे में दे उजालो। गणिका के ज्ञान आयो, अहिल्या भी आनंद पायो, गोपिन विशाम पुठिया घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो, मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जोत नालो, अम्मा साहिब जोत नालो, ऊंदे में दे उजालो। जंहिंखे अतात अहिड़ी तरंदो बि सोई पहिरीं, माधव बिना भजन जे जिंदगी अजर जहिड़ी, जिंदगी अजर जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर इन जो नशो निरालो, ॿिया बि नशा घणा अथई पर इन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जोत नालो, दादी साहिब जोत नालो, ऊंदे में दे उजालो। लैणा राम जोत नालो, ऊंदे में दे उजालो। लाला राज जोत नालो, ऊंदे में दे उजालो। बोल सतगुरु देव भगवान की जय।
जेकॾहिं तूं गुरुमती इख़्तियार करे बि मन जी ताक़त कान घटाई ऐं गुरुमतीअ जो उबतड़ कमु कयई त सम्झ जिंदगी अकारत वियई। जिंदगी पोइ अकारत वई। जे गुरूअ जी आज्ञा असां नथा मञूं, गुरू करे बि असां उन जे चवण ते न हलूं, पंहिंजे मन मत ते पिया हलूं त चए थो पोइ जिंदगी अकारत आहे। माना गुरूअ जो वचन, हुनजी आज्ञा एॾी वॾी आहे। गुरू कहे खां पोइ माना असांखे उन जे मत ते ई हलणो आहे, गुरमत ते। भले आस्ते आस्ते हलण जी असां कोशिश कयूं, पर उहा कयूं त सही न। जेको पाण ई क्रोध रूपी अग्नीअ में जलंदो थो रहे सो ॿिए जी तपत कीअं बुझाईंदो? बुझाए सघंदो छा? पाण ई क्रोध रूपी अग्नीअ में जलंदो हुजे त ॿिए जी तपत कीअं बुझाए सघंदो? जेको पाण ॿधो पियो हुजे त उहो ॿिए खे आज़ाद कीअं करे सघंदो? असांखे पहिरियों त पाण खे ज ठाहिणो आहे। असां ॿियनि खे ठाहिण जी था कयूं। हे हीअं तई हीअं हलणु खपेसि, हे हीअं तई हीअं ॻाल्हाइणु खपेसि। पाण ॾे निहारियूं कान था त मूंखे छा करणु खपे, मूंखे कीअं ॻाल्हाइणु खपे, उहो नथा निहारियूं। पाण ठहियल हूंदासीं त ॿिए खे ठाहे सघंदासीं न। सुमत घुरूं बसि साईंअ खां। सुमत हूंदी न त सभु कुझु उन में अची वेंदो। हिकु संत हिकु शहर में सत्संग कंदो, सभु माण्हू सत्संग ॿुधण वेंदा हुअसि। पंहिंजूं जीअं जेके बि पंहिंजूं तकलीफ़ूं मुश्किलातूं हूंदियूं आहिनि संतनि खे ॿुधाईंदा आहियूं त सभिनी खे सोल्व करे ॾींदो संत। हिकिड़े ॾींहुं हिकु सेठ थो अचेसि, ॾाढो हिनजे अॻियां रोए थो संत वटि। त संत पुछेसि थो त बच्चा तूं छो थो रोए? त चयईंसि मां रोआं थो मुंहिंजे पुट जे करे। मां एॾी दौलत जमा कई, एॾी जमा कई पंहिंजे पुट लाइ, पर अफ़सोस जो हू सभु माना विञाईंदो थो वञे। त संत पुछेसि थो त तुंहिंजे पीउ तुंहिंजे लाइ घणी दौलत रखी हुई? त चयईंसि बाबा अॻे त ग़रीबी हुई, दौलत हुई किथे, मुंहिंजे पीउ त मुंहिंजे लाइ कुझु कोन रखियो। त चयईंसि पोइ बि तूं हेॾो पैसे वारो थी वे न, कुझु कोन हुई त बि तूं पंहिंजे बलबूते ते हेॾो मथे चढ़ी वई, एॾी तो दौलत कमाई आहे। चयईंसि हा। त चयईंसि उहा दौलत तो जेका पुट लाइ गॾु कई आहे नी, तो ख़ाली इहा ई आश रखी आहे त मुंहिंजे पुट लाइ मां भई धन जमा कयां त हू ॾुखियो न थिए, धन जमा कयां त हू ॾुखियो न थिए। ॿियो तो कुझु पुट ॾे ध्यानु ॾिनो ई कान्हे। जेके संस्कार ॾियणु खपनि उहे तो ॾिना ई कान्हनि। त तुंहिंजो धन हू कीअं रखंदो? तूं धन खे छॾे ऐं हाणे पंहिंजे पुट जी इहा संभाल कर त हू कंहिंजे संग में आहे। पहिरियों उहो छॾाइसि। धन न हूंदो न त काई परवाह कान्हे, हू अगरि सुधरियल हूंदो न त पाण ई कमाए पवंदो, ऐं उधरियल हूंदो त केॾो बि तूं गॾु करे ॾींदेसि विञाए छॾींदो। त तूं हुनखे संस्कार ॾे, उहो ई तो कोन ॾिनो अथई। सचो धन उहो आहे, उहो तो गॾु कयो कान्हे, उहो हुन लाइ रखियो ई कोन अथई, ॾिनो ई कोन अथईसि। त ॿाहिरिएं धन खे छा कंदो? पोइ सेठ सम्झी थो वञे, चए थो बराबरि आहे। साईं लाला राज बि ईअं चवंदा हुआ त कंहिंजे लाइ था गॾु कयो? जे पुट हूंदव सुधरियल त पाण ई कमाए पवंदो, जे हूंदो उधरियल त तव्हांजो गॾु कयल बि विञाए छॾींदो। त तंहिंखां उहे संस्कार ॿारनि खे ॾियूं, सुमत पंहिंजे लाइ बि घुरूं, कुटुंब लाइ बि घुरूं। बसि गुर सुमत त सभु मिलंदई,
सलो साओ सदा वधंदई। गुरी दौलत दीवाना कंदे छा, दौलत जूं लतूं ॿई ख़राब, गुरी दौलत दीवाना कंदे छा, दौलत जूं ॿई लतूं ख़राब, अचे त बि दीवानो करे, जे वञे त बि दीवानो करे वञे। जंहिंखे संभालण अचे, भले दौलत बि ज़रूरी आहे ॾाढी, उन खां सवाइ हींअर कमु नथो थिए, पर जंहिंखे उहा बि संभाले रखण अचे, उन मां वरी जेके शुभ कर्म कंदा त उन्हनि जी पोइ वधंदी वेंदी। दान धर्म सां त वधंदी आहे मिल्कियत, ऐं सुठा कर्म जेको करे ॿियनि जे लाइ जेको ख़र्च करे। कृष्ण भॻवान ऐं अर्जन वञनि पिया सैर करण, त हिकिड़ो पंडित ॾिठनि। पंडित त भिक्षा वठंदा आहिनि न ब्राह्मण, त अर्जन तो चएसि भॻवान इहा ॻाल्हि ठही कोन, ब्राह्मण अहिड़ो वॾो पंडित थी करे ऐं दर दर ईअं भिक्षा घुरे, त इहा ठही त कान ॻाल्हि। भॻवान खिले पियो, कुझु जवाब नथो ॾिएसि। अर्जन हुनखे सॾु थो करे ब्राह्मण खे, चएसि तो हेॾे अच। आयोसि अॻियां त सोननि गेनियुनि जी हिक पोटली ॾिनईसि, चईंसि हा इहा वठि। ब्राह्मण त ॾाढो ख़ुशि थी वियो, सोननि गेनियुनि जी सॼी पोटली जो मिलंदी, हू ॾाढो ख़ुशि थी वियो ब्राह्मण। चए पियो हाणे त मां मौज सां वेही ज़िंदगी माणींदुमि, हेॾो धन मां त कॾहिं ॾिठो ई कोन्हे। भॻवान जो मित्र अहिड़ो दिलावर आहे त भॻवान कहिड़ो हूंदो। हे ॿिन्ही खे प्रणाम करे ऐं हलंदो थो वञे, वीचार कंदो थो वञे, हाणे त मुंहिंजी ज़िंदगी ऐशो आराम में निकिरंदी। त रस्ते ते हिकु डाकू गॾियुसि, उहा पोटली खणी हलियो वियुसि। हाणे हुन सां हे त पुॼे न, साॻियो आयो हथे ख़ाली घर, ज़ाल खे अची ॻाल्हि ॿुधाई, अॼु त धन मिलियो बि पर हथ मां हली वियो। वरी ॿियो ॾींहुं थियो त वरी निकितो हे भिक्षा करण, वरी ॾिठई कृष्ण भॻवान ऐं अर्जन। अर्जन चई हे छा, कल्ह अञा मां हेॾियूं सोनियूं गेनियूं ॾिनियूं थी मांसि, त वरी तो भिक्षा पिने। वरी तो सॾु करेसि ब्राह्मण खे, चईसि कल्ह जो तोखे मां पोटली ॾिनी सॼी सोननि गेनियुनि जी, उहा काॾे कई? त सॼी ॻाल्हि हिनखे करे ॿुधाई, हीअं डाकू रस्ते ते मूंखे मिलियो, उहो खणी वियो। त हिकु अनमोल हीरो ॾिनईसि अर्जन, बेशकीमती जंहिंखे चइबो आहे, उहो हीरो ॾिनईसि, चईसि हाणे संभाले खणी वञिजा। हुन बि चयो हाणे त संभाले खणी वेंदुमि लिकाए। वरी वीचार कंदो थो अचे, हाणे त हुन खां वधीक, सोन खां वधीक त हीरो हूंदो आहे, ॾाढो भॻवान जो मित्र त शखी आहे। हाणे त सच में मां लिकाए रखंदुमि ऐं सॼी ज़िंदगी मां भई सुठे नमूने गुज़ारींदुमि। घर आयो त हिन जी ज़ाल वई पाणी भरण, चई हाणे काथे रखां, लिकायां काथे जो कंहिंखे हथ न अचे। अॻे दर बर बंदि थोरी कंदा हुआ, खुलिया पिया हूंदा सभिनी जा दर। त हिकु पुराणो मटु पियो हुअसि, उन में चई रखी थो छॾ, हाणे कम जो मटु आहे कोन, मटु थोरी कोई पुराणो खणी वेंदो। पाण लत खोड़े सुम्ही पियो, त हिनखे निंड अची वई। होॾां उहा पाणी जो भरण वई त कुदरती मटु भॼी पियुसि। चई हाणे छा कयां, पाणी त खपंदो। घर आई वापसि, चई हे पुराणो मटु पियो आहे, इहो खणी थी वञा, हाणे पाणी त भरे अचां नी जेसि ताईं ॿियो वठां। उहो मटु खणी वई, पुराणो आहे, हुन में हीरो आहे त हिनखे ख़बर कोन हुई। जीअं नंदीअ मां मटु भरे धोए त हीरो हली वियो नंदीअ में, हीअ पाणी भरे आई घर।
हू जो उथियो निंड मां, ॾिठईंसि पुराणो मटु खणी ऐं अचे थी त चईंसि काॾे वई आहीं? चईंसि पाणी भरण। चईंसि पाणी भरण त तूं नओं मटु खणी वई आहीं, हे त हिते पियो। चईंसि उहो भॼी पियो त मां हे खणी वियसि पुराणो, त मथो पियो पिटे। चईंसि हिन में वरी अनमोल हीरो मां रखियो हो, कल्ह सोनियूं गेनियूं खणी वियो डाकू, अॼु तूं हे विञाया ईअं। ठहियो वरी साॻो हे भिक्षा पिनण निकितो, वरी गॾियसि भॻवान ऐं अर्जन। त अर्जन तो चएसि भॻवान हाणे त हिकु कमु कर, मां 2 ॾींहं ॾिनो थी मांसि हेॾो त मुंहिंजो हिनखे कारगर ई नथो थिए, त तूं कुझु ॾेसि हाणे हिनखे, कुझु त लॻेसि हिन, मां ॾिसी नथो सघां हे भई भिक्षा तो पिने त। भॻवान चईंसि चङो। भॻवान 2 पैसा ॾिनईसि, अॻे पैसा हलंदा न गोल जेके, उहे 2 सिक्का ॾिनईसि। जेॾी महिल अर्जन भॻवान खे चए पियो न तूं ॾेसि, त उहो ब्राह्मण चए पियो भॻवान जो मित्र ई हेॾो दिलावर आहे त भॻवान त मूंखे अलाए छा ॾेई छॾींदो। त 2 सिक्का जो ॾिनईसि, हिन वरिता हथ में, त मोटे पियो त चए पियो मां त चवां पियो भॻवान अलाए छा ॾेई छॾींदो, हे 2 सिक्का ॾिना अथई, ऐं 2 सिक्का मूंखे कहिड़े कमु ईंदा। इहे ॻाल्हाईंदो अचे पियो त रस्ते ते हिकु मुआणो गॾियुसि, मच्छी पकड़ी वई उन। त हे तो चएसि त तो हे मच्छीअ खे क़ैद कयो अथई, इहो सुठो कमु न कयो अथई, मच्छीअ खे आज़ादु कर। चईंसि पर मुंहिंजो धंधो आहे इहो, मां उन जे करे मच्छी पकड़ी आहे। त चईंसि पैसनि जे करे कयो अथई न? चईंसि हा। चईंसि हा हे 2 सिक्का तूं वठि, हिन मच्छीअ खे छॾ। चईंसि भले। उहो ॼार में जेका फाथल हुई हिन वटि ब्राह्मण वटि करमंडल हो, उन में खणी विधईंसि मच्छी, उन में थोरो पाणी पियल हुयुसि। चए पियो हाणे जान त बचियसि, हाली जेसि ताईं किथे मां पाणीअ में विझां नंदीअ में, मच्छी त बचे, हकु नाकू हिनजी जान वञे बेॾोही। पाणीअ में पई हूंदी करमंडल में, पोइ वञी अॻियां नंदीअ में मां विझां थो त बची वेंदी। त नंदीअ वटि पहुतो, करमंडल खोले भई मच्छी विझां त अंदरि उहो हीरो पियोसि करमंडल में। त हीरो ॾिसी त वाइड़ो थी वियो, त रड़ियूं पियो करे मिली वियो मिली वियो मिली वियो। त होॾां हू डाकू पियो अचे, त उन सम्झो हाणे हिन मूंखे ॾिसी वरितो आहे, हाणे पकड़ींदो। वरी राजा खे वञी चवंदो त मुंहिंजी बदनामी थींदी ॾाढी। त अॻियां अची ऐं चएसि थो मूंखे माफ़ कर ब्राह्मण देवता, मां बराबरि तुंहिंजी कल्ह इहा पोटली खईं, पर हाणे वठि, मां हिकु बि कढी कोन थी माए, तूं राजा खे न चइजां, मुंहिंजी दाह न ॾिजां वञी राजा वटि। पोटली खणी आयो घर, ज़ाल सां अची ॻाल्हि कई, मच्छीअ खे छॾे आयो। त अर्जन तो उन खां भॻवान खां पुछे त इहो कीअं थियो? मां ॾिनोमांसि पहिरियों सोनियूं गेनियूं त उहे बि हली वियसि, वरी हीरो ॾिनोमांसि उहो बि हली वियसि, तो ख़ाली 2 सिक्का ॾिनईसि त उन मां 2 मिली वियसि, इहो कीअं थियो? त चईंसि तो सोनियूं गेनियूं ऐं हीरो ॾिनईसि न, त हे ख़ाली पंहिंजो पियो सोचे, मां सुख सां ज़िंदगी कढंदुमि, ऐशो आराम कंदुमि, हीअं कंदुमि, हाणे मूंखे भिक्षा न पिनणी पवंदी, मां सुखी गुज़ारींदुमि। ऐं मां 2 सिक्का ॾिनामांसि न, त हिन मच्छी ॾिठी न क़ैद, त हिन उन खे बचाइण जी कई, हुनखे पंहिंजी कोन हुई त इहे 2 सिक्का बि मां छो ॾियांसि, भिक्षा मां छा मिलंदो हूंदुसि, एतिरा त मां 2 सिक्का ॾिनामांसि न। हिन जो ॾींहुं गुज़री वञे हा, पर हिन पंहिंजो न सोचियो, भई हिन मच्छीअ खे मां छॾायां, उहा बेॾोही आहे, इहा हिन छो पकड़ी आहे, त ॿिए जो भलो कयईं त हिन जो भलो पाण ई थी वियो। त असां ॿिए जो भलो कंदासीं त असांजो भॻवानु पाण ई कंदो।
ई ॿुधाई तो हा अची अची घर कटे हा उहा थोरी ॿेतरियां हुई उहा ॿी हुई हा शेवक खे सदाई इहो ॾिसणु घुर्जे त मूं में भक्तीअ जा गुण वधंदा था वञनि या घटिबा था रहनि। जेकॾहिं घटिजनि था त पाण ते अफ़सोस करणु घुर्जे ऐं मालिक जे चरणनि में प्रार्थना करणु घुर्जे त मूंखे भॼन अभ्यास करण जी ताक़त ॾियनि। ताक़त ॾियनि उहो ॾिसंदो रहिजे त मूं में भक्तीअ जा गुण वधनि था की न घटिजनि था। वापारी हूंदा आहिनि उहे कीअं रोज़ मेड़ रखंदा आहिनि त उहो त महीने महीने की 6 महीने ॾिसंदा आहिनि न भई केतिरो मां कमायो आहे, नफ़े में आहियां की न नुक़सान में आहियां। जे नुक़सान में आहियां त छाजे लाइ नुक़सान थियो आहे? मां माल महांगो वठी सस्तो विकियो आहे की न केरु खाई वियो आहे? नौकर बि खाई वेंदा आहिनि न त उहो चेक कंदा ईंदा आहिनि। त असांखे पंहिंजे अंदर में इहो चेक कंदो रहणो आहे त मूं में गुण वधिया आहिनि की न घटिया आहिनि। जे घटिया आहिनि त छाजे करे? मां पंहिंजी गेवारी पाण कई आहे की न विकार मूं में वधी विया आहिनि, उहे खाई विया आहिनि। उहो ॾिसंदो रहिजे, पंहिंजी जांच पाण कंदो अचिजे। जे घटिजनि त उनखे वरी वधाइण जी कोशिश कजे। ए शेवक, तूं गुरूअ जी आज्ञा मौजब हलंदे त सचो इंसान बणिजी पवंदे, पर अमल खां सवाइ कथनी करण वारो चाहे केतिरो पढ़ियल छो न हुजे त बि उनखे अणॼाण सम्झणु खपे। सची ॻाल्हि आहे नी, खाली कथनी कयूं अमल कयूं ई न त पोइ केतिरा बि पढ़ियल हुजऊं, खणी डिग्रियूं हथ में हुजनि, उहे कहिड़े कम जूं? जेको ॿुधऊं था असांखे उहो ग्रहण करणो आहे। रोटीअ जी थाली पई हुजे, खणी 36 प्रकारनि जा भोजन उन में पियल हुजनि, पर खाईंदासीं न त तेसि ताईं ड्रव थींदो छा? पर खणी खाईंदासीं त भले हिकु भाॼी ऐं फुल्को हुजे त ड्रव थी वेंदो न। त हे बि ईअं आहे, असांखे अमल करणो आहे। जेको ॿुधऊं उहो अंदर में असांखे उतारणो आहे, न त पोइ जहिड़ो ॿुधऊं था तहिड़ो न। हे साहिबनि में जो एॾा सभु भगत चढ़ियल आहिनि, उहे के पढ़ियल हुआ छा? धनवान हुआ छा? ऊंचे कुल जा हुआ छा? जेके बि चढ़ियल आहिनि सभु कबीर कोरी, रविदास चमाड़, नामदेव चीपो, सभु ईअं अथव। ऐं पढ़ियल त केरु हो ई कोन। पर हीअ विद्या पढ़िया न उहे रूहानी, त उन में इन्हनि जो नालो थी वियो। उन्हनि हे सचो धन कमायो। साहिब जेॾी महिल बाणी गॾु पिया कनि न, गुरु अर्जन देव जो ग्रंथ साहिब ठाहिनि पिया, त सभिनी भगतनि जी बि बाणी लिखनि पिया, त इलाही भगत साहिबनि वटि आया हुआ त असांजी बि बाणी चाढ़ियो, असांजी बि बाणी चाढ़ियो। त साहिब सभिनी खे चवनि ईअं पिया, तव्हां पंहिंजी बाणी ॿुधायो, पोइ असांखे उहा वणंदी त चाढ़ींदासीं। त हिकु भगत जिद पियो करेसि, ईअं छो वणंदी माना छा? त चईसि वणंदी माना जेका निमिरता सां भरियल हूंदी न, असां उहा बाणी चाढ़ींदासीं, ऐं जंहिंमें साहिबनि जा गुण वर्णन कयल हूंदा, तव्हांजा न। हिकु ॿ अहिड़ा भगत गॾियासीं जो पंहिंजी वॾाई पिया कनि, उहा बाणी ॿुधाई आहिनि साहिबनि। उहा हा उहा न चाढ़ियनि, चईसि हीअ चाढ़ण जे योग्य ई कान्हे, तव्हां रुगो पंहिंजी वॾाई हिन में कई आहे। हीअ जो दुनिया जा लोक पढ़ंदा त उहे ॿेड़ा थी वेंदा, खाली पंहिंजो जस पिया ॻाईंदा। पर जंहिंमें साहिबनि जा गुण वर्णन कयल हुजनि, उन जी वॾाई चयल हुजे, छो सारा लाइक़ु आहे ई उहो सतगुरु। हिन में त खाली तव्हां पंहिंजी सारा कई आहे, त इहा कीअं चाढ़ींदासीं?
ॾाढो पोइ हिते जिद हलियो अथनि साहिबनि खे शराप बि ॾिना अथनि हा हा पांगनि में ईंदो आहे इन्हनि ॿिन्ही सराप हा ॾिना ॿिनि भगतनि बीखण भगत चाड़ीनि हा काम ऐं नाम ॿई हिकु हंधि टिकी न सघंदा जेकॾहिं नाम में तरक़ी करणु चाहीं थो त काम जे चकर खां पाण खे बचाए बचाए काम ऐं नाम ॿई हिकु हिरदे में कीअं टिकंदा हिकु हथ में ॿ गिदरा ईंदा छा हिकु म्याण में ॿ तलवारूं मापंदियूं छा त जेकॾहिं नाम चए तो नाम जो मज़ो वठणु चाहीं त काम खे त्यागणो पवंदई उहो जॾहिं नाम जो रस चखे ॾिसंदासीं नी पोइ असांखे ख़बर पवंदी त भई केॾो हुन में आनंद आहे ओम जी चाश उहा चखियऊं विभीषण नाम सां प्रेम कयो ऐं रावण काम सां नतीजो इहो निकितो जो विभीषण जो अॼु ताईं जय जय थींदी आहे ऐं रावण खे दशहरे जे ॾींहुं जलाए माण्हू ख़ुशि थींदा आहिनि सची ॻाल्हि आहे न हुन नाम सां प्यार कयो न काम सां अञा ताईं बि माना हर साल साड़ियूंसि था रावण खे नालो बि केॾो ईअं नफ़रत सां वठंदा आहियूं रावण जो केरु पंहिंजे पुट जो नालो रखंदो राशि त ॾिस साॻी आहे राम ऐं रावण कृष्ण ऐं कंस ॿिन्ही जी साॻी राशि आहे पर फर्क़ु केॾो आहे जेकॾहिं प्रभु प्रापतीअ लाइ प्रेम अथई त अंत्य किरण खे शुद्ध कंदो रहो विकारी हृदय में निर्विकार प्रभु कीअं ईंदो प्रभु प्राप्तीअ जी इच्छा अथई त अंतःकरण शुद्ध रख साफ़ कर अंदर पंहिंजो जेको मैलो हिरदो आहे न उहो असांखे साफ़ करणो आहे निर्विकार प्रभु असांजे विकारी हृदय में कीअं रहंदो पाण विहूं था तॾहिं जॻह साफ़ करे पोइ विहंदा आहियूं कुतो बि विहंदो आहे न त ईअं पुछ सां जॻह छंडींदो अथव पोइ विहंदो आहे त परमात्मा खे त विहण लाइ साफ़ जॻह खपे न उजल हिरदो खपे असां किन सां सॼो भरे छॾियो आहे त उहा मैल कॾहिं कढंदासीं पर हिन में त चए थो हिकु साल में हिकु विकार कढे त बि तूं घटि हिमत वारो न चइबे माना केॾो टाइम पाण खे ॾिनो अथई हिकु साल में हिकु विकार त असांखे घणा साल थिया आहिनि सत्संग में ईंदे ॿुधंदे इहो केॾी महिल त वीचार कयूं त मन तोखे ईअं त कान था चऊं त हिकु ॾींहं में तूं सभु विकार कढी छॾ थोरी थोरी महिनत पंहिंजे लाइ कंदा अचूं एकांत में वेही ऐं पाण खे ठाहिण जी कोशिश कयूं खाली ईअं न असां सत्संग रोज़ ॿुधूं था उन मां सभु कुझु न थी वेंदो ॿुधूं था त कलाक ॿिया 23 कलाक पाण छा था कयूं उहो बि त ॾिसणो आहे न मन खे 24 कलाक चाबुक खपे त हू सम्झंदो राजाऊं घोड़े ते वेहंदा आहिनि त थोरो आॾो अवड़ो हलंदो आहे त कीअं चाबुक हणंदा आहिनि त असांजो मन बि ईअं आहे वरी वरी मोड़ियऊंसि त काॾे थो वञे
पोइ हिकु दफ़ो हिक ठिकाणे अची वेंदो न, पोइ न वेंदो। संतनि ईअं कयो आहे, पहिरियों ॾाढी जफ़ाकशी कई अथनि, निंडूं फिटायूं अथनि, बुखूं कढियूं अथनि, न मींहुं न झुड़ न उस न थधि, कुझु न ॾिठो अथनि। रूहानी तरक़ीअ लाइ काम, क्रोध, लोभ, मोह वग़ैरह त्यागणा पवंदा, छाकाणि त उहे भक्तीअ जे रस्ते में रिंडक विझंदा आहिनि। जीअं हिकु ॿधल इंसान सफ़र नथो करे सघे, तीअं ई इन्हनि विकारनि में ॿधल इंसान भक्ति मार्ग में अॻिते नथो वधी न सघे। हली सघंदो न, असां विकारनि में ॿधजी विया आहियूं त अॻिते कीअं वधी सघंदासीं? ॿधल इंसान सफ़र करे सघंदो छा? कीअं हली सघंदो? उहो पेर जो ॿधल हुजनि, हथ ॿधल हुजनि त हली सघंदासीं छा? त हे बि असां बि हिन में ईअं वकोड़जी विया आहियूं। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, चए तो उनखे पहिरियों कढणो पवंदई त भॻतीअ रूपी मार्ग में अॻियां तूं हली सघंदे। उन लाइ त पोइ असांखे पाण खे कोशिश करणी आहे। हिक कामिल जी किरपा, ॿियो महिनत करणी पवंदी। महिनत खां सवाइ त कुझु थियणो कोन्हे। प्रभु तोसां अंग संग आहे, मगर ॿाहिरि मुख विरती हुअण सबबि तोखे ॾिसण में नथो अचे। नथो अचे, आहे अंग संग असां सां, पर असांजी विरती ॿाहिरि मुख आहे, असांजो सॼो ध्यानु ॿाहिरि आहे, त ॾिसण नथो अचे असांखे प्रभु। दादी जन सां किथे रिक्शा में बि वेंदा हुआसीं नी, त बि चवंदा हेॾे होॾे छो थी निहारियो? सत्संग में वेठा हुजऊं, केरु ईंदो आहे त पंहिंजो ध्यानु वेंदो आहे नी, त फलाणी आई, किथे वेठी, जॻह मिलियसि की न, इन तां ॾाढो ॻाल्हाईंदा आहिनि दादी जन। त तव्हांजो छा जो होॾे दर ॾे निहारियो थियूं त केरु आई, केरु वई, कहिड़ी ड्रेस पाए आई आहे। हींअर वरी बि साईंअ जी किरपा आहे सभिनी ते, हींअर एॾो कंहिंजो कपिड़नि ॾे ध्यानु नथो वञेव, न त अॻे इहो बि वेंदो त कल्ह बि साॻी पाए आई, वरी अॼु बि इहा ई पाए आई। हींअर कोन्हे कंहिंखे, त आस्ते आस्ते इहे आदतूं कढंदा वञूं असां, ध्यानु ई न वञे ॿाहिरि। रिक्शा में वेहंदा आहियूं त निहारींदा जा आहियूं न ॿाहिरि, छा कंदा आहियूं पाण? झटि धड़को ॾेई वठंदा। त ओम ओम कयो, ओम ओम कयो। इहा हिकु दफ़ो ॻाल्हि ॿुधाइनि पिया, चित्तौड़ मां नीमच विया, उहा सुषमा वठी वई आहिनि दादी जन खे, टैक्सी कराए। त टैक्सीअ वारा त पुछंदा आहिनि भई केॾी महिल मोटंदासीं, हिननि टाइम ॾिनो हूंदुसि भई हिन टाइम ते मोटी ईंदासीं, हिननि खे थी वई देरि। त उहो जेको टैक्सीअ वारो ड्राइवर हो न, ॾाढो गुस्से में अची वियो, टैक्सी हीअं पियो हलाए, त घड़ी घड़ी चएसि पई भाई आस्ते हलाए, भाई ध्यान सां हलाए, ध्यान सां हलाए, त हू ॿुधे ई न, ॾाढी रफ़ पियो हलाए। दादी जन सुषमा खे चयोसि तूं छो थी इन सां ॻाल्हाए, तूं चुप करे नाम वेही जप, साईं पहुचाईंदो असांखे, साईं हलाईंदो, इहो तो हलाए छा ॼण, तूं ॻाल्हाइण बंदि करेसि। आख़िर पहुता अची चित्तौड़ अची ऐं दादी जन खे पेरे पियो, चएसि पियो अम्मा अॼु मां एक्सीडेंट करण वारो हुमांव, मां मन में धारे छॾियो,
त अॼु हिननि खे केराईंदुसि न पहुचाईंदोमान चितौड़। पोइ त दादीअ थधो कयईंसि, प्रसाद बि ॾिनई न, चईंसि तूं थोरी पियो हलाए, असांजो हे साईं पियो हलाए, मांडे में वठी आयो। चईंसि असांजो साईं पियो हलावई, तुंहिंजे मन में भले कुझु बि हुजई, असांखे साईं पहुचायो आहे हिते। ये केॾी वॾी ॻाल्हि आहे। हा कान्हे ॿुधल वञी बि एक्सीडेंट कया। हा चईंसि अॼु मां कयां हा, तव्हां देरि करे छॾी न, मूंखे ॾाढो गुस्सो लॻो हो। इनखे इनखे हा एक्सीडेंट करियां त पाण खे बि त तेज़ आहे न कुझु, पर गुस्से में ख़बर न पवंदी आहे न। हा नाम में एॾी शक्ति आहे। सतगुरनि जो शब्द सभिनी दुखनि जी दवा आहे। उन जी कमाई करण सां तुंहिंजो जन्म जन्मात्रनि जी मैली सुरती साफ़ थी वेंदी। सभिनी दुखनि जी दवा आहे सतगुरनि जो शब्द। असां हर हिक दुख जी ॿी दवा वठंदा आहियूं नी, बुखार थिए त ॿिए डॉक्टर ॾे वेंदासीं, वरी ॿियो कुझु थिए त ॿिए डॉक्टर ॾे वेंदासीं, वरी चवंदासीं जेको स्पेशलिस्ट हुजे उन वटि वञिजे। ॿारनि खे वरी ॿिए डॉक्टर वटि वठी वेंदासीं, ॿुढनि खे ॿिए डॉक्टर वटि वठी, हे त हिक ई दवा। जन्म जन्मांतरनि जी मैली सुरती चितो साफ़ थी वञे, ॿियो छा खपे। उन जी खाली कमाई कयूं शब्द जी। ॿी दवा निस तो फ़ाइदो पइजी। हा हर हिक जे हृदय में प्रभुअ जो वासो आहे। जेकॾहिं भॻवान जी भक्ति करे खेनि प्रसन्न करणु चाहीं त कंहिंजी बि दिलि न दुखायूं। हर हिक में परमात्मा जो वासो आहे। सभिनी खे ख़ुशि कयूं, ख़ुशि करणु भक्ति आहे। साईं चई विया आहिनि पाण खे त ख़ुशि करणु भक्ति आहे, कंहिंजी बि दिलि न दुखायूं। अंदरियां विकार जीव जा वॾा दुश्मन आहिनि। हर हिकु इंसान जो उन्हनि खां आज़ाद थियण जो सौखो कमु न आहे, मगर विरला के गुरमुख लगातार महिनत करण ऐं सतगुर जी कृपा सां उन्हनि ते जीत पाइनि था। विरलो को, पर चए थो पंहिंजी महिनत सां ऐं सतगुरनि जी कृपा सां। सभु नथा कढी सघनि विकारनि खे बि, उहे एॾा असां मथां हावी थी था वञनि। कमज़ोर इंसान ई दुश्मन जे अॻियां झुकंदो आहे। सूरमो त मरण घड़ीअ ताईं मुक़ाबिलो कंदो रहंदो आहे, मगर पेर पोइ ते न हटाईंदो आहे। जेकॾहिं काम क्रोध तो मथां हमिलो कनि था त सतगुरनि जे शब्द जी कमाईअ सां उन ते फतह हासिल कर। न थियासीं असां सूरमा, उन्हनि खे मारे मुकायूं, पछाड़ीअ ताईं पेर पोइ ते न कयूं। बाक़ी जेको कमज़ोर हूंदो उहो हार स्वीकार करे वठंदो आहे न, जल्दी झुकंदो आहे दुश्मननि जे अॻियां। त झुकूं न, असां कमज़ोर न थियूं, ताक़तवर बणूं। त उहो तॾहिं थींदो जॾहिं चए थो शब्द जी कमाई कंदे, त उहा ताक़त असांखे मिलंदी जो असां विकारनि खे हटाए सघंदासीं। बोलो सतगुर देव भगवान की जय। उठ जप हरि ओम, उठ जप हरि ओम, दरे धणीय जो ध्यान, दरे साईं जो ध्यान। सारी रात तुम्हीं को विंधारिया, सारी रात तुम्हीं को विंधारिया। उठ जप हरि ओम, उठ जप
ध्यान करे सारी रात सुनी गोविंदारिया सारी रात सुनी गोविंदारिया तेरे राम नाम सारी रात
पंहिंजे प्यारनि जो मूंखे संग ॾे संतनि जो पंहिंजे प्यारनि जो महिर कर मालिक कर दया दाता महिर कर मालिक कर दया दाता मेरे जन मुंहिंजा सब मिलल गाता मेरे जन मुंहिंजा सब मिलल गाता ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं कलमाई मूने माईअ जो माण तूं आई मूने माईअ जो साण तूं आई मूने माईअ जो साण तूं आई मूने साणीअ जो ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं तूं मुंहिंजो आहीं मां तुंहिंजी आहियां तूं मुंहिंजो आहीं मां तुंहिंजी आहियां छॾे तुंहिंजो केई पछतायां दर छॾे तुंहिंजो केई पछतायां ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं वारा अंग उगाड़ीअ जो ढक ढकण वारा अंग उगाड़ीअ जो रहे जीअ ते बुरे चंद नातो पछाड़ीअ जो रहे जीअ ते सतगुर नातो पछाड़ीअ जो ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं मूंखे संग ॾे संतनि जो पंहिंजे प्यारनि जो मूंखे संग ॾे संतनि जो पंहिंजे प्यारनि जो मां नचंदसि नचंदसि मां टुपंदसि साईंअ दरे कुटिया में साईंअ दरे कुटिया में सिमरियूं छो न पायां मलाडा छो न गायां सिमरियूं छो न पायां मलाडा छो न गायां मां प्यार कयो आ साईंअ सां मां प्यार कयो आ साईंअ सां दुनिया में न ॿिए कंहिंसां प्यार कयो दुनिया में न ॿिए कंहिंसां प्यार कयो दुनिया मां मूंखे कुझु न मिलियो मुंहिंजे साईंअ मूंखे सभु ॾिनो आहे आहे मुंहिंजे मन में मुंहिंजे तन में रग रग में लहरा राम आयो ओ लाला राज आयो ओ लहरा राम आयो ओ लाला राज आयो
વાત સાંભળો